नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गड्डा में जीए सिंध मास जे चेयरमैन रियाज़ चांडियो सिंध जी मजमूई सूरत हाल ऐं कोरोना वायरस जी तबाह कारण मुतालिक़ गड्डा प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध हुकूमत तोड़े मरकज़ी हुकूमत जे अणपूरी इंतज़ामनि सबबि वधीक नुक़सान जो ख़दशो आहे। असां इमरान हुकूमत जे तहसब ऐं परस्ती वारे हिन ऐलान जी मज़म्मत करियूं था जो ईरान, ताफ़्तान ऐं अफ़गान जा बॉर्डर खोलिया विया आहिनि, जॾहिं त हिते सिर्फ़ 390 माण्हुनि जो फिगर आहे जिन खे असां हुक्मरान संभाले नथा सघनि त हिन बॉर्डर खोलण सां वधीक ईंदड़ माण्हुनि जी देखभाल कीअं करे सघंदा। हिन चयो त सिंध या सिहत खाते जी नाअहली सबबि कराची जे सिविल अस्पताल समेत वॾनि अस्पतालनि में आइसोलेशन सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। हिननि सां बि वायरस पखिड़जण जा ख़दशा आहिनि। हिन करे सेंटर मुख़्तसर हंधनि ते मुंतक़िल कया वञनि। अहम ज़रूरत आहे सॼी सिंध अंदरि आइसोलेशन सेंटर ठाहिया वञनि। इटली जी हुकूमत वांगुरु हिन तबाही आणींदड़ वबाई बीमारी खे नज़रअंदाज़ न कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।